खानगढ़ जे महर सरदारनि में पग वारे मामले तां तकरार ख़त्म न थियो। गोहर पैलेस भरिसां 6 सेप्टेम्बर ते सॾायल कठ लाइ पिंडाल ठहण शुरू थी वियो। पुलिस कठ रोकण लाइ हिकमत तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। सरदार अली गोहर महर चयो आहे त इंतिज़ामिया कठ रोकण जी कोशिश कई त पुलिस पंहिंजी हिकमत अमली जोड़ींदी। खानगढ़ जे महर सरदारनि में पग वारे मामले तां तकरार ख़त्म न थियो। सरदार मोहम्मद बख्श महर ऐं सरदार अली गोहर महर में ठाह वारियूं कोशिशूं नाकाम थी वियूं आहिनि। खानगढ़ में गोहर पैलेस भरिसां पिंडाल ठाहिण जो कमु शुरू कयो वियो आहे। पिंडाल में हज़ारे माण्हुनि जे वेहण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। महर बिरादरी जे 84 मुक़दमनि ऐं चङनि मुड़सनि खे कठ में शिरकत लाइ दावत ॾिनी वई आहे। पुलिस कठ रोकण लाइ हिकमत अमली तयारु करणु शुरू करे छॾी। खानगढ़ जे एंट्री रस्तनि ते पुलिस मोबाइलूं बिहारियूं वयूं आहिनि। ॿिए पासे सरदार अली गोहर महर चयो आहे त असां सभिनी मोहम्मद बख्श महर खे पग ॿधाए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। मोहम्मद बख्श फ़र्ज़नि जी अदायगी न पई पर वधीक मसइला पैदा कया। GDA MPS सरदार अली गोहर ख़ान महर पंहिंजे रिहाइश गोहर पैलेस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 6 सेप्टेम्बर ते मूंसां मुहबत कंदड़ अची रहिया आहिनि। PP हुकूमत खे एतिराज़ न हुजणु घुरिजे। जेकॾहिं ईंदड़ माण्हुनि खे रोकियो वियो त जमहूरियत जी पत वाइकी थींदी।